त लड़नि था घटि मां घटि तव्हांजी महिरबानी थींदी त इहे असांजा रागी तमामु सुरीला रागी जॾहिं उस्ताद खे भेटाजनि था पंहिंजे मधुर आवाज़ सां त इहो लाज़िमन आहे त तव्हां उन्हनि खे घटि मां घटि ताड़ीअ जो दाद ज़रूरु ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हाणे असां हलूं पिया पंहिंजे तक़रीब जे जेको हाणे असांजो मुख्य जेको हिसो आहे त मौजूद महिमान वेहंदा स्टेज ते ऐं कार्रवाई बाज़ाब्ता शुरू थींदी ऐं मकाला बि थींदा, शाइरी बि थींदी, राग बि थींदो ऐं असांजा जेके कुझु दोस्त आहिनि जिन खे हीअ साम्हूं तव्हांजे सजायल आहिनि शील्डूं अवार्ड उस्ताद बुखारी अवार्ड असां हर साल ॾींदा आहियूं उहे बि इनशाला पंहिंजे दोस्तनि खे ॾींदासीं। त आऊं बाज़ाब्ता तक़रीब शुरू कयां पियो। आऊं गुज़ारिश कंदुसि तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में हस्बे रिवायत कंहिं न कंहिं महफ़िल जी कान का शख़्सियत सदारत जा फ़राइज़ संभालींदी आहे ऐं सदारत जी ज़िम्मेवारी कंहिं न कंहिं शख़्सियत खे ॾिबी आहे जंहिंजो इल्मु ऐं अदब में को कंट्रीब्यूशन हूंदो आहे। त अॼु असां तजवीज़ कयो आहे नालो सिंध जो तमामु नामियारो अदीब आहे, शाइर आहे, मुहक़िक़ आहे ऐं डॉक्टर आहे ऐं संदसि तालुक़ बि साहती पिरगणे लाड़काणे सां। ताऊं गुज़ारिश कंदुसि तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर बशीर अहमद शाद साहिब जिन खे अॼु जी सदारत जी निशत संभाले ऐं तव्हांजी भरपूर ताड़ियूं। साईं पोयां दोस्त जेके आहिनि हीअ असांजा मौजूद महिमान जेके उस्ताद जा ईअं सम्झो आशिक़ आहिनि, उस्ताद जे इश्क में अचनि था, उस्ताद जे मोहबत में अचनि था। इन जे करे असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जी आजियां दिलि खोले कयूं। तव्हांजी महिरबानी। ऐं उनखां पोइ असांजो ॿियो ख़ासि महिमान जेको हिन निशस्त जो उस्ताद बुखारी सां हुन ॿुधायो त मुंहिंजी तक़रीबन अधु सदी खां रफ़ाक़त रही आहे, मोहबत रही आहे, प्यार रहियो आहे, कचहरियूं रहियूं आहिनि। असांजे शहर दादू जी आहे, अदीब आहे, शाइर आहे, पर हुनजी सुञाणप हिकु कहाणीकार जे ड्रामा राइटर जी आहे। मुख़्तलिफ़ चैनल्स ते उर्दू चैनल हुजनि, सिंधी चैनल हुजनि, उन्हनि ते भरपूर अंदाज़ में पंहिंजूं कहाणियूं लिखे थो, पंहिंजा ड्रामा लिखे थो। ऐं असांजे शहर जो तमामु ख़ूबसूरत अदीब साईं मोहम्मद उस्मान मेमण साहब, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। साईं मोहम्मद उस्मान मेमण साहब। ऐं असांजो ॿियो साथी महिमान मां सम्झां थो त हीअ 27वीं वरसी आहे, पर का मूंखे यादि नथी अचे त उहा वरसी उन दोस्त असांजे गुसाई हुजे या मिस कई हुजे। सिंध जो नामियारो अदीब, मुहक़िक़ ऐं इल्मु अदब जो पारखू उस्ताद बुखारी ते बि तमामु घणो कमु कयल, हुनजो किताब लिखियलु साईं ताज जोयो साहब। कंहिं बि तारुफ़ ऐं रस्मी तारीफ़ जो मुहताज न आहे। मां सम्झां थो मानी ते वियल आहे, जीअं वापसि ईंदा त असां उन्हनि खे विहारींदासीं। उनजी निशस्त असां वटि आहे। ऐं ॿियो असांजो दोस्त आहे महिमान जेकॾहिं पिंडाल में मौजूदु आहे। असांखे मैसेज त मिलियो आहे त साईं जन पहुता आहिनि, पर मूंखे नज़र कोन पिया अचनि। साईं उस्ताद बुखारी जा ईअं सम्झो त शाइरी जा हाफ़िज़, जीअं क़ुर पाक जा हाफ़िज़ थींदा आहिनि, क़ुर सॼो हिफ़्ज़ कंदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां उस्ताद जी शाइरी कंहिं बि किताब मां जेकॾहिं तव्हां लफ़्ज़ कढंदो त साईं हीउ शेर कहिड़े किताब में आहे तो साईं ॿुधाए सघंदो 25 किताबनि मां त साईं हे सोचूं भुड़का वाका मां आहे या ही कुकड़ियां कल्याण मां शेर आहे। असांखे ॿुधाईंदो सैद इनाम अली शाह बिल्हाड़वी साहब, जेकॾहिं असांजी महफ़िल में मौजूदु आहे त पाण स्टेज ते अचनि। साईं इनाम अली शाह साईं जन आयल आहिनि, पर जीअं ईंदा तीअं असां मथे विहारींदासीं साईं जन खे। उनखां पोइ ॿियो असांजो तमामु बहितरीन राइटर, अदीब, शाइर ऐं मुहक़िक़, तारीख़ ते, आर्कियालॉजी ते तमामु वॾो कमु ऐं ताज़ो उस्ताद बुखारीअ ते हुनजो जेको तहक़ीक़ी ऐं ॾाढो हिकिड़ो मुदलिल मुफ़स्सिल किताबु आयो आहे, तहक़ीक़ी अकुल इश्क उस्ताद, शायदि इन क़िस्म जो को नालो आहे, थी सघे मूंखां को ग़लती थी वई हुजे। त उनजो राइटर आहे साईं अज़ीज़ किंगरानी साहब। प्रोफेसर अज़ीज़ किंगरानी साहब खे गुज़ारिश आहे त असां सां दोस्तनि सां कुझु लम्हनि जे लाइ, साईं जन जी तबियत बि ठीकु न आहे, पर साईं असांजी ख़ासि गुज़ारिश ते साईं कराची मां असांजे हिन प्रोग्राम में पहुता आहिनि। साईं मुंहिंजा मूंखे ताड़ी जो आवाज़ु ॿुधण में कोन आयो, महिरबानी कयो या त असांजा जेके मौजूदु महिमान ही राइटर आहिनि, ही अदीब आहिनि ऐं असांजा असास आहिनि, ही अदीब असांजा। त आऊं गुज़ारिश कयां असां पंहिंजे ॿिए दोस्त खे। ॿियो बि असांजो दोस्त आहे उस्ताद बुखारी सां तमामु वेझड़ी, यानी कुर्बत रखंदड़, वेझड़ाई रखंदड़ ऐं उस्ताद बुखारी ते बहितरीन किताब जेको आदेसी उस्ताद जंहिं तरतीब ॾिनो ऐं उनखां पोइ लंडन जी शाइरी ऐं डायरी
तरतीब ॾिनी। अली दोस्त आजिज़ कंहिं बि तारुफ़ जो मुहताज न आहे। आउं खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण जेकॾहिं वापसि मोटिया आहिनि मानी खाई त अचनि स्टेज ते बराह रास्त साईं अली दोस्त आजिज़ जे लाइ भरपूर ताड़ी थी वञे। साईं मुंहिंजा उनखां पोइ असांजो ॿियो महिमान आहे साईं असांजो ॿियो महिमान जेको आहे असांजो बहितरीन शाइर बि आहे ऐं उस्ताद बुखारीअ ते ईअं सम्झो त हुन सां जेको इश्क़ हुन सां मुहबत अक़ीदत जो उस्ताद बुखारी जी तमामु घणी शाइरी हू बरज़बान यादि रखनि था। ऐं जॾहिं असां मोरे जो ज़िक्र कंदासीं त मां सम्झां थो त अज़ीम सिंधीअ जो नालो तव्हांजे ज़हननि ते ज़रूरु तरी ईंदो। त आउं खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि असांजे उस्ताद बुखारी जा वेझा साथी साईं अज़ीम सिंधी साहब। उन्हनि खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि जिते बि वेठल आहिनि त उन्हनि जी महिरबानी थींदी। असांजो हीउ जुड़ड़ो साथी थी वियो हाणे साईं अज़ीम सिंधी साहब पर हुन जूं मुहबतूं हुननि जो प्यार उस्ताद बुखारीअ सां छाकाणि त मोरे जो ऐं दादो जो तालुक़ु रिश्तो बि अणटुट आहे। त साईं जिन खे गुज़ारिश आहे साईं अज़ीम सिंधी जे लाइ हिकिड़ी ताड़ी वॼायो। महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी। इहे असांजा तमामु सुहिणा लेखक आहिनि अदीब आहिनि जेके उस्ताद सां मुहबत जे करे हिते पहुचनि था तव्हां वटि। उनखां पोइ ॿियो असांजो साथी आहे ऐं बहितरीन शाइर आहे ऐं अवामी शाइर आहे। संदसि शाइरी फेसबुक ते व्हाट्सअप ते हिन वक़्तु त साईं मां सम्झां थो त धुम लॻी पई आहे। हे ज़िंदगी आहे या मश्करी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं इहा सिट तव्हां ॿुधी आहे त यकीनन तव्हांजे ज़हन में नालो ईंदो हूंदो महर रिबाई जो। असांजे सिंध जो तमामु अवामी शाइर बहितरीन जिते बि वेठल आहिनि खेनि गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। महर रिबाई साहब। हा साईं मुंहिंजा ॿियो असांजो बाक़ी अञा हिकिड़ो साथी रहे थो साईं असांजो मौजूद महिमान शाह हज़रती भिटाई ते तमामु हिकिड़ी आला पाए जो माना किताब तरतीब ॾींदड़ थीसिस लिखंदड़ ऐं थीसिस जो किताब सॼी सिंध में मनता माणे चुको आहे। केतिरनि ई किताबनि जो पाण तरतीब ॾींदड़ आहिनि लेखक आहिनि शाइर आहिनि ऐं शाइरी यानी इल्मु अदब जे घराणनि सां हुनजो तालुक़ु आहे। डॉक्टर एहसान दानिश खेनि गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अचनि। साईं प्रोफेसर डॉक्टर एहसान दानिश साहब शाह अब्दुल भिटाई साहब जी ज़िंदगीअ ते हुन जे शाइरीअ ते थीसिस लिखी ऐं PhD जी डिग्री साईं हासिलु कई आहे छाकाणि त भिटाई सरकार ते कम जी तमामु घणी ज़रूरत आहे। पर हीउ नौजवान प्रोफेसर डॉक्टर एहसान दानिश जे शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह ते पंहिंजी PhD हासिलु कई। ऐं साईं मुंहिंजा ॿियो असांजो साथी आहे उस्ताद बुखारी ते तमामु बहितरीन अंदाज़ में बहितरीन मुक़रर चवां बहितरीन शाइर चवां ऐं संदसि शाइरी पढ़ण जो अंदाज़ डिघा डिघा नज़्म उस्ताद बुखारी जा जॾहिं माइक ते स्टेज ते पेश कंदो आहे त उनखे असां वांगुरु डायरी जी या कंहिं चिटी जी ज़रूरत न पवंदी आहे। उहो असांजो दोस्त आहे अनवर सागर कांदड़ो प्रोफेसर अनवर सागर कांदड़ो साहब जिते बि हुजनि त स्टेज ते अचनि। उन्हनि जी वॾी महिरबानी साईं मुंहिंजा। हाणे असां पंहिंजे मौजूदु महिमाननि खे चाहींदासीं त उन्हनि खे अजरकनि जा तोहफ़ा हुननि खे गिफ्ट हुननि खे कुझु न कुझु तोहफ़ा ॾींदा आहियूं हमेशह जीअं ऐं ॾींदासीं इनशाला। त आउं गुज़ारिश कंदुसि सजाद यूसुफ खे त महिमाननि जा नाला अनाउंस करे ऐं जेके दोस्त असांजा जिन खे कुझु सुखड़ियूं ॼणियूं आहिनि त अनाउंस करे। साईं मुंहिंजा वॾी महिरबानी। साईं अॼु के प्रोग्राम जी सदारत कंदड़ सिंधी ॿोली जे बहितरीन शाइर अदीब साईं डॉक्टर बशीर अहमद शाद खे लुंगीअ जो तोहफ़ो पेश करण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जे चेयरमैन मोहतरम डॉक्टर अल्ताफ़ बुखारी साहब खे त साईं खे सिंध जी सुखड़ी लुंगीअ जो तोहफ़ो पेश कंदे। उस्ताद बुखारी चयो त आत तोखे हार पंहिंजे प्यार जा विझां आत तोखे हार पंहिंजे प्यार जा विझां ही जो हेॾो हेज तुंहिंजी आहे आजियां। साईं मुंहिंजा ॿियो तोहफ़ो साईं अॼोके असांजे प्रोग्राम जो महिमान ख़ासि मोहम्मद उस्मान मेमन साहब उन्हीअ खे लुंगी पेश करण जे लाइ आऊं गुज़ारिश कंदुसि सैयद हाकिम अली शाह बुखारी साहब खे असांजो सरपरस्त आला त साईं जन खे लुंगी पेश कनि। साईं ताड़ी वॼायो साईं।
ही सोना तोहफ़ा बे असांजे बेहतरीन लेखक साईं अज़ीज़ किंगराणी के लुंगी पेश करण जे लाइ आऊं गुज़ारिश कयां साईं नज़ीर नियाज़ जोयो साहब के। नज़ीर नियाज़ जोयो जिथे बि आहे मथे स्टेज अचे। आऊं साईं गुलण भंड के गुज़ारिश कंदुसि त मोहतरम अज़ीज़ किंगराणी साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश कंदुसि। साईं मुझा साईं महर डिबाई के लुंगी पेश करण जे लाइ आऊं गुज़ारिश कंदुसि साईं मोहतरम ताबिश बुखारी साहब के साईं के लुंगी जो तोहफ़ो पेश कनि। आऊं गुज़ारिश कयां सैयद माशूक अली शाह बुखारी के तो साईं अज़ीम सिंधी के लुंगी जो तोहफ़ो पेश कनि। आऊं गुज़ारिश कंदुसि मोहतरम डॉक्टर अल्ताफ़ बुखारी साहब के त असांजे प्यारे दोस्त डॉक्टर एहसान दानिश के लुंगी जो तोहफ़ो पेश कनि। साईं आऊं गुज़ारिश कंदुसि रोमेसा आर्ट गैलरी जे सरवाण साईं गुलाम कादिर लाशारी साहब के तो जिथे बि आहिनि स्टेज ते अचनि। ख़ासि तोहफ़ो लुंगी जो जेको आहे उहो असांजे माना हिते साईं गुलाम कादिर लाशारी हिन जूं ख़िदमतूं आहिनि। आऊं साईं ज़ाहिद शाह साहब के गुज़ारिश कंदुसि त साईं खे ही तोहफ़ो पेश कनि। असांजे अदबी काउंसिल जो उहिदेदार आहे साईं सर ज़ाहिद शाह। साईं वॾी महिरबानी। आऊं गुज़ारिश कंदुसि उस्ताद बुखारी अदबी काउंसिल के चेयरमैन डॉक्टर अल्ताफ़ बुखारी के आयल मेहमाननि खे हाज़िर पेश कनि। जो कौम जीआरे वो जीअंदो रहंदो, जो आम हुजारे वो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का जो सिंध संवारे वो जीअंदो रहंदो। आड़ा में आलाण या अणथियणी ऐं सोन में काराण या अणथियणी। जंहिं वक़्तु सॼे सिंध ऐं बुखारी भुणके छा लाइ ऐं छाकाणि या अणथियणी। हिस्से ते वेठल मान वारा महिमान, ॿाहिरां कई आयल परे परे खां अदीब दोस्त रागी उस्ताद जा उस्ताद सां मोहबत कंदड़ सभिनी खे उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जे तरफ़ां आऊं भलेकार चवां थो। मौक़े जो फ़ाइदो वठंदे हमेशा वांगुरु कुछ वज़ाहतूं करण मां भी ज़रूरी समझां थो। जेका ॻाल्हि हुकूमत जे कननि ते त कान थी पए, पर बीइंग ए चेयरमैन असां केसि हूंदासीं 27 वर्षी तो थी चुकियूं आहिनि, पर हिननि जे कन में का अञा हवा ई नथी पए। मां उन्हनि खे चवण थो चाहियां तो उस्ताद बुखारी अज़ीम शाइर है। उन 50 साल सिंधी अदब की खिदमत कई है। उस्ताद बुखारी चेयर कायम थियण खपे ऐं उहा फाल हुजण घुर्जे, जंहिंमें उस्ताद ते कम थियण खपे ऐं ईंदड़ नस्ल के उस्ताद बाबत आगाही ॾियण खपे।
27वीं वर्सी उस्ताद बुखारी जी फैमिली पई मल्हाए। हुकूमत सिंध ऐं कल्चर डिपार्टमेंट वारा अॻिते अचण लाइ तयार ई न आहिनि। ॾिसूं त सभु कुझु पिया, असां में हेसि ताईं निड़ी में फसाई वेठा आहियूं। बाक़ी अॻियों दर आहे, खुदा जे वास्ते अखि खोलियो। ये अज़ीम शाइर आहे, ये सिंध जो महबूब शाइर आहे, ये सिंध जे दुनिया सिंध ने सॼी चाहे थी, सॼी सिंध हिनखे पसंदि करे थी। अहिड़े अज़ीम शाइर ते तव्हांखे ध्यानु बि न आहे। एतिरी हद ताईं जो उस्ताद बुखारी जी मरकत ते हिननि कॾहिं सिर बि न हणाई आहे। ऐं हिकिड़नि जे लाइ 60-60 लख जा किताब था छपजनि, 40-40 लखनि जूं हुननि जूं तुरबतूं थियूं ठहनि। तंहिंजे करे आउं हिन स्टेज जो फ़ाइदो वठंदे हुकूमत सिंध ऐं कल्चर डिपार्टमेंट खे रिक्वेस्ट थो कयां त उस्ताद बुखारी जी हर साल वर्सी बाज़ाब्ता मल्हाइनि ऐं असां सां सहकार कनि। मुंहिंजा साईं अलामा काज़ी लाइब्रेरी में वॾो हॉल ठहियो आहे। असां हिननि खे 2-3 दफ़ा लिखी बि चुका आहियूं, छाकाणि त उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जी का ऑफिस न आहे जंहिंमें असां कमु करे सघूं। उन लाइ असां रिक्वेस्ट था कयूं सिंध गवर्नमेंट खे त जेका असां रिक्वेस्ट मोकिली आहे महिरबानी करे उनखे अप्रूवल करे उस्ताद बुखारी हॉल उहो नालो जेको आहे उस्ताद बुखारी हॉल सां मनसूब कयो वञे ऐं उस्ताद बुखारी ऐं जेका आहे अदबी काउंसिल उनखे ऑफिस ॾिनी वञे। साईं घणो वक़्तु कोन थो वठां। हे महफ़िलूं मचाइण हेॾियूं आसान कोन्हनि। हे हेॾो रंग, हेॾे संगत, हेॾा मोहबती, हेॾा प्यारा माण्हू, हेॾा सुठा अदीब, इहे गॾु करण एॾा आसान न आहिनि। पर उस्ताद जो हिकिड़ो शेर आहे त ही जो हेॾो हेज, ही जो हेॾो हेज आहे तुंहिंजी आज्ञा, आओ तोखे हार पंहिंजे प्यार जा विझां। महिरबानी। सरवर मेहरबानी। उस्ताद बुखारी जी शख्सियत ते या ॿियनि शोबनि में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़ शाइर, अदीब, सहाफ़ी जेके दोस्त कमु कनि था, असीं उन्हनि खे हर साल एवॉर्ड ॾींदा आहियूं। पाण हाणे हलूं पिया एवॉर्डनि जी तरफ़। सभ खां पहिरीं जेको एवॉर्ड आहे बेहतरीन लेखक, पहिरों जेको एवॉर्ड आहे वो बेहतरीन लेखक साईं मुंहिंजा बेहतरीन लेखक जो एवॉर्ड असीं ॾियूं पिया असांजे दादू ज़िले जे बेहतरीन लेखक मोहतरम अज़ीज़ किंगराणी साहब के। आऊं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर बशीर अहमद शाह साहब के साईं अज़ीज़ किंगराणी साहब के एवॉर्ड पेश कनि।
करे साईं ही जो एवॉर्ड असी दिनों है तंज़ो मज़ा जो जुल्फ़कार जुल्फ़ी मेमण के तो हू पांजी शायरी पेश कंदो ऐं तहां उनके गौर से बुझो तो असा मेरिट कई है न तहां भरपूर ताड़िन में ही नौजवान शायर जुल्फ़कार जुल्फ़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुँह मुही में छपजे मुखे मुँह जुगाए मुही जी साञाए मुही मंझा मुँह थिए। स्टेज ते वेठल मौजूद मेहमानाने गिरामी ऐं पिंडाल में मौजूद तमाम हाज़रीन के नाची जुल्फ़ी मेमण जो सलाम व तोहफ़ा या अली मदद। आऊं तहे दिल से थोराइतो आहियां साईं हाकिम अली शाह बुखारी साहब, साईं डॉक्टर अल्ताफ़ शाह बुखारी साहब ऐं उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जे मिड़नी जाखोड़ियुनि जो जिन मुखे हिन एवॉर्ड जे लाइक़ समझो ऐं संदन थोराइतो आहियां। चंद चौसठा ऐं नज़म अव्हांजे समातुनि जे नज़र कंदुसि। हेल कुर्बानी जे बकरनि ते हो स्टीकर आहियां, हेल कुर्बानी जे बकरनि ते हो स्टीकर आहियां, रेट गाटे ट्रोड़ा पर नाहे करणी चूं चरां। ही ॾिसी रूदाद बकरे खे वञी कन में चयुमि, तुंहिंजी कुर्बानी कयां या तो मथां कुर्बान थियां। सच जी अड़ ॾेई सरहो थिए तब खोटो खोटो हूंदो आहे। सच जी अड़ ॾेई सरहो थिए तब खोटो खोटो हूंदो आहे। भल अंग्रेज़ी विग पाए पर लोटो लोटो हूंदो आहे। छोरे खे सम्झायुमि ॾाढो प्यार मंझां पर साॻिया पेर, आख़िर मूंखे सम्झ में आयो सोटो सोटो हूंदो आहे। साईं मुंहिंजा हादिसो थियो आहे पंहिंजे राज जे भोतार सां, हादिसो थियो आहे पंहिंजे राज जे भोतार सां। हिकु गॾह गाॾो अची टकरायो कल्टस कार सां। कार जी रफ़्तार ज़ीरो हुई वॾेरे जे बकोल, पर गॾह गाॾो थे आयो 60 जी रफ़्तार सां। मुंहिंजो छपर ड्रही पियो बरसात जी मौसम में, मुंहिंजो छपर ड्रही पियो बरसात जी मौसम में। वाहुड़ जियां वही पियो बरसात जी मौसम में। दिल थी चवे मखण जा सणभा पराठा